अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आओ यहाँ सायरा सुहरो आओ यहाँ पेरिया गुल सबका बेरी का नज़र हेडलाइन ते। सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मुलाक़ात। वज़ीर आज़म तरफ़ां अमरीका ईरान विच में थियल ॻाल्हियुनि जे हवाले सां आगाही। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त जंग जा असर खिते बैनुल अक़वामी सिक्योरिटी मईशत ऐं सियासत ते थिया आहिनि। पधिराई मुताबिक़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदर आसिफ अली ज़रदारी खे ॻाल्हियुनि जे समूरनि रुखनि ते एतमाद में वरितो। रिसालपुर पीएफ अकेडमी में कैडेट से पासिंग आउट परेड नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ खास मेहमान तौर शरीक। परेड जो मुआयनो नेवल चीफ चयो आहे त पाकिस्तान जी कोशिशनि सां खिते में जंगबंदी मुमकिन थी। मुकमल जंगबंदी सां ही सूरत हाल बहितर थी सघे थी। तकरीब में खिताब कंदे एडमिरल नवीद अशरफ वधीक चयो आहे त पाकिस्तान कंहिं बि अगराई जो मुंह तोड़ जवाब ॾियण लाइ हर वक्त तैयार आहे। हक़ जे मौक़े में पाकिस्तान जी सामूंडी फौज भारतीय नेवी के अगराई करण न ॾिनी। पाकिस्तान जी हवाई फौज जदीद टेक्नोलॉजी सां लैस आहे। गुज़िरियल साल में पाकिस्तान एयरफोर्स सलाहियतनि जो भरपूर मुज़ाहिरो कयो। पाकिस्तान ईरान अमरीका के ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले जी आछ करे छॾी। धुरियुनि खे जंगबंदी जो मुद्दो ख़त्म थियण खां अॻु ॿीहर इस्लामाबाद में ॻाल्हियुनि जी तजवीज़। अमरीका ख़ातिरो इदारे पाकिस्तान जे बिनाला अमलदारनि जे हवाले सां रिपोर्ट में चयो आहे त अमरीका ईरान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो मरहलो ख़मीस जे ॾींहुं थी सघे थो। अमरीकी टीवी मूजिबि अमरीका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं अञा बि जारी आहिनि। ईरान ॻाल्हियुनि दौरान यूरेनियम रचाइण 5 सालनि ताईं मुअतल करण जी तजवीज़ पेश कई। अमरीकी अख़बार जी दावा रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त इस्लामाबाद में थींदड़ ॻाल्हियुनि दौरान ईरान 5 सालनि ताईं यूरेनियम रचाइण मुअतल करण जी तजवीज़ पेश कई, जेका अमरीका रद्द करे छॾी। न्यूयॉर्क टाइम मुताबिक़ अमरीका मुतालबो कयो त ईरान यूरेनियम रचाइण 20 सालनि ताईं मुअतल करे। रिपोर्ट में इहो बि ॼाणायो वियो आहे त ॻाल्हियुनि दौरान ईरान ऐं अमरीका एटमी सरगर्मियुनि जे मुअतली जे हवाले सां मुख़्तलिफ़ तजवीज़नि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई, पर ॿई धुरियूं के मुआहिदे ताईं न पहुची सघियूं। अमरीका जे नायब सदर जेडी वेंस चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि में काफ़ी अॻु भराई थी आहे। बाल हाणे तहरान जे कोर्ट में आहे। इहो पहिरियों भेरो आहे जो ईरानी ऐं अमरीकी क़यादत एतिरी आला सतह ते मुलाक़ात कई। हिकु इंटरव्यू में जेडी वेंस वधीक चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हलंदड़ आहे। इहो ईरान जे मथां आहे त उहो अॻिते वधण लाइ कहिड़ा क़दम थो खणे। असां ईरान खे पंहिंजी रेड लाइन ॿुधाए छॾी आहे। ईरान कॾहिं बि एटमी हथियार हासिल नथो करे सघे। ईरान जे सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त तकरार जे हल लाइ सिफ़ारतकारी तरजीह रस्तो आहे। इस्लामाबाद ॻाल्हियूं हतमी नतीजनि ताईं उन करे न पहुतियूं छो त अमरीका नेक नियती जो मुज़ाहिरो न कयो। ॻाल्हियुनि दौरान अमरीका वधीक मुतालबो रखे छॾिया। ईरान जे सदर मसूद पज़ेश्कियान ऐं फ्रांसीसी सदर एमनॉल मैक्रोन विच में फ़ोन ते राब्तो। ईरानी सदर जो चवणु आहे त यूरोप अमरीका खे बैनुल अक़वामी कानून जी पासदारी ते आमादा करण में तामीरी किरदार अदा करे सघे थो। धमकियूं, दबाउ ऐं फ़ौजी कार्रवाइनि सां खिते में सिर्फ़ अमरीका लाइ पाण मसइला वधी वेंदा। तकरार जे हल लाइ सिफ़ारतकारी तरजीह रस्तो आहे। पाकिस्तान स्टॉक मार्केट में तेज़ी जो रुझान। ट्रेडिंग दौरान 100 इंडेक्स में 4000 खां वधीक पॉइंटनि जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,64,683 पॉइंटनि जी सतह ते पहुची वियो। आलमी मार्केट में कचे तेल जी क़ीमतनि में बि घटिताई। अमरीकी कचो तेल $96 ऐं ब्रेंट क्रूड ऑयल $97 फी बैरल थी वियो। वफ़ाक़ी गृह वज़ीर पारां कोस्ट गार्ड्स खे कराची खां इराक ताईं फेरी सर्विस जी फेज़िबिलिटी तैयार करण जी हिदायत। कराची में वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी कोस्ट गार्ड्स जी ख़ुसूसी इजलास जी सदारत कई। वफ़ाक़ी गृह वज़ीर खे पाकिस्तान कोस्ट गार्ड्स जी पेशावाराना सलाहियतनि ऐं ऑपरेशनल तैयारियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। मोहसिन नक़वी कोस्ट गार्ड्स जे हेडक्वार्टर में शहीदनि जी यादगार ते हाज़िरी भरे गुल रखिया। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी चयो त पाकिस्तान कोस्ट गार्ड्स जे शहीदनि सामूंडी इलाइक़नि जी हिफ़ाज़त लाइ लाज़वाल क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। शहीदनि जे अज़म क़ुर्बानियुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। पाकिस्तान पीपुल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमर की मुलाकात। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमर पार्टी चेयरमैन के पिंक स्कूटी के कामयाब तक़सीम वारी मुहिम के हवाले से तफ़सीली आगाही ॾिनी।
पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां सॼी सिंध अंदर औरतुनि में पिंक स्कूटीज़ जी तक़सीम जो सिलसिलो मरहलेवार शुरू करण जी हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कणक जी ख़रीदारी पॉलिसी बाबति जाइज़ा इजलास। वज़ीर आला सिंध तरफ़ां नंढनि आबादकारनि ते ख़ासि ध्यानु ॾियण जी हिदायत। सैयद मुराद अली शाह चयो आहे त सब्सिडी वठंदड़ आबादकारनि खां ही कणक जी ख़रीदारी कई वेंदी। समूरनि ज़िलनि अंदरि कणक ख़रीदारी मर्कज़ फौरी मुतहरिक करे आबादकारनि खे बर वक़्ति अदायगियूं कई वञनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त पंहिंजो बारदानो इस्तेमालु कंदड़ आबादकारनि खे मुआवज़ो ॾिनो वञे। समूरा ज़िला पंहिंजे निज़ाम खे फ़ाल बणाए बिना देर हदफ़ हासिल कनि। सिंध हुकूमत पारां हलंदड़ हफ़्ते सखर खां शिकारपुर ताईं पीपुल्स बस सर्विस शुरू करण जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर शहर इनाम मेमर जी सदारत हेठि आला सतही इजलास। शहरियुनि खे बहितर सफ़री सहूलतनि जी फराहमी ऐं नवनि रूट्स लाइ ख़ासि इंतज़ामनि ते गौर वीचार। इजलास में सखर ऐं हैदराबाद जी औरतुनि खे पिंक स्कूटीज़ फराहम करण लाइ जल्द तक़रीब मुनक़िद करण जो बि फ़ैसिलो। सूबाई वज़ीर शहर इनाम मेमर चयो आहे त औरतुनि खे बाइख्तियार बणाइण ऐं उन्हनि खे महफ़ूज़ सफ़री सहूलतूं फराहम करण सिंध हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। हैदराबाद लाइ ख़ुसूसी रिथाबंदी कई पई वञे। हैदर चौक खां कोसार ऐं हैदराबाद खां टंडोला रूट्स ते पीपुल्स बस सर्विस जल्द शुरू कई वेंदी। जीडी अगवा राशिद शाह राशदी चयो आहे त पीर पागारे जे हुकुम ते करप्शन खिलाफ़ लॉन्ग मार्च कंदासीं। सियासत भत्ते जो ॿियो नालो बणिजी वई आहे। हुक्मरान ज़मीननि ते कब्ज़ा करे रहिया आहिनि। वकीलनि खे पंहिंजी ताक़त जो अंदाज़ो नाहे। लाड़काने में मौज़म अब्बासी ऐं ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राशिद शाह राशदी वधीक चयो आहे त लाड़काने खां जदोजहद जी शुरूआत कई आहे। कुंड ख़र्च में वेंदासीं। सिंध जूं केतिरियूं ई शख़्सियतूं फंक्शनल लीग में शामिल थी रहियूं आहिनि। शागिर्दयाणी फहमीदा लगारी वारे केस में अघ भराई। आईजी सिंध जावेद आलिम मोढो जांच लाइ 5 रुकनी कमेटी जोड़े छॾी। एसएसपी सोहाई अज़ीज़ टालपुर कमेटी जी सरबराही कंदे। एसएसपी सिजावल अलीना राजपर बि जांच कमेटी में शामिल। शागिर्दयाणी फहमीदा लगारी जे वारसनि एसएसपी सोहाई अज़ीज़ टालपुर जी सरबराही में जांच कमेटी जोड़ण जो मुतालबो कयो हो। सिंध जे अगूणे वॾे वज़ीर सैयद अब्दुल्ला शाह जी अॼु 19वीं वरसी। भान सईदाबाद भरिसां ॻोठ वरियो वाहण में वरसी जी तक़रीब। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां मज़ार ते हाज़िरी। गुलनि जी चादर चाढ़े फातिहा ख़्वानी। तक़रीब पीपुल्स पार्टी जे अॻवाननि समेत कारकुननि जी वॾे अंग में शिरकत। दादू ज़िले में कणक जे खुर्द बुर्द में मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। ब इंस्पेक्टर मोतल खुराक खाते नोटिस वठंदे दादू ऐं मोंदड़ गुदामनि जे इंचार्ज शोएब मक्सी खे मुअतल करे छॾियो। जोही गुदाम जे फूड इंस्पेक्टर अली असगर पमर खे बि कणक जे खुर्द बुर्द जे इल्ज़ाम हेठि मुअतल कयो वियो। खेरपुर वेझो तेज़ रफ़्तार ट्रालर मोटरसाइकिल सवारनि मथां चढ़ी वियो। माउ पुट फौत। क़ौमी शाहरा मंगी झाली वटि खौफ़नाक रोड हादसो। ॻोठ खान मोहम्मद फुलपोटो वासी औरत जियान खातून ज़ाल गुलाम सरवर फुलपोटो ऐं संदसि मासूम पुटु शहमीर मौक़े ते फौत। गुलाम सरवर फुलपोटो ॿुधायो त हू खेरपुर खां ॻोठ वापसि वञी रहिया हुआ त साणनि हादसो पेश आयो। खेरपुर भरिसां क़ौमी शाहरा ते मोटरसाइकिल जो टक्कर लॻण सबबि वाटेड़ू नौजवान फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। मिस्री स्टावर्ट हादसे में वाटेड़ू शहमीर अली वसाण मौक़े ते ई फौत थी वियो। मोटरसाइकिल सवार 2 ॼणा ज़ख़्मी नाज़ुक हालत में अस्पताल मुंतकिल। चक वेझो कणक जे फसल मां नींगर जो ॻरियल हालत में लाश मिलियो। ॻोठ अबदू सोभो लॻ हथायल लाश जी सुञाणप न थी सघी। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कराए छॾियो। पुलिस जो चवणु आहे त नींगर जी सुञाणप थियण बाद वधीक कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी।